हुउसि उते कारी जो इंतज़ाम ॾेई इल्ताफ़ जो भाउ इल्ताफ़ जो सौट ॾेई मूंखे धकु मारियनि, मुंहिंजी ॼंग भञनि, मूंखे हिननि ॾाढो धकु मारिया। असांखे इल्ताफ़ ख़ान चयो त तव्हां हितां हलिया वञो, ॻोठु छॾियूं हलिया वञो। असांजो मसइलो असुलु इहो ई आहे साईं त मूंखे इल्ताफ़ ख़ान जे भाउ कारियनि जो इंतज़ाम ॾेई असांखे मारियईं, मूंखे मारियईं, कारियनि जो इंतज़ाम ॾेई असांखे मारियईं। हुनजो इमदाद नालो आहे साईं, वॾेरो इमदाद असांखे मारे कुटे खणी विया बंगले ते, हुते असांखे मारियईं, मूंखे कुटियईं, मुंहिंजी ॼंग भञी, मूंखे ख़राबु ॼंग थी वई, नासुर थी वियो। वरी इल्ताफ़ ख़ान असांखे हिननि खे चयो असां तव्हां हलिया वञो हितां। असां वियासीं हलिया टंडो आदम, हुते असां 7-8 साल रहियासीं। वरी हिन जो भाउ आयो इकरार ख़ान, असांखे चयईं त हलो पंहिंजे मुल्क मोटी हलो। असां आयासीं हिते, असांखे पंहिंजे मुल्क आयासीं। वरी असांखे हिते 2 चकर हमला कयईं, नूर मोहम्मद इल्ताफ़ जे भाइरनि हमिलो कयो। वरी असांखे असां शादियूं कयूं, वरी असां आया नूर मोहम्मद, वरी 2 चकर असांखे हमिलो कयईं, धकु हयईं, गारियूं भञयईं, ॾाढो ज़लील कयईं असांखे। रावत ख़ान नियाल ॻोठु मशहूरी। हा, वरी असांखे हिते धकु वकु हयईं ॾाढा। असां रेट हलिया वियासीं पंजाब साईं, पंजाब वियासीं, हुते हाणे तक़रीबन 2 महीननि जी ॻाल्हि आहे। असां हलिया वियासीं, हुते असांखे ज़लील कयईं, हलिया वियासीं हुते। वरी असांजे वालिद साहब खे छॾियूं वियासीं हिते, असांजे वालिद साहब खे त धमकियूं ॾियईं ॾाढियूं, असां वालिद साहब खे विढ़िया बि। वरी वालिद साहब असांखे चयईं त तुंहिंजे पुट हलिया विया आहिनि होॾांहुं पंजाब, तूं बि हली वञी त टपड़ खयूं वञ। असांजो वालिद साहब तो आयो पंजाब, असांखे ॻाल्हि न पियो करे, 2 ॾींहं थी विया। असां लेटरिन खां पुछाए कई, मुंझारो होसि, तोखे छा आहे, छा मसइलो आहे, त छो तो तव्हां हिन ॻाल्हि ई नथो करीं। आके मूंखे नूर मोहम्मद मशहूर इल्ताफ़ ख़ान जे भाउ इल्ताफ़ ख़ान, इंतज़ार, इमदाद, अलाह वसायो वधन, हिननि मूंखां चाहिनि त हितां हलिया वञो त छो वेठा हो। असां पंहिंजो हक़, असांजो पंहिंजो घरु आहे, असां हर ॻाल्हि असां पंहिंजी ज़मीन वरिती आहे नानी बरकत खां, पंहिंजो प्लाट आहे पैसनि जो वरितो आहे, असां हर ॻाल्हि पैसनि में वठी वेठा आहियूं। हुननि जो मसइलो आहे त ज़ुल्म आहे, असां नाव कयूं वेठा आहियूं, कारनि जो इंतज़ाम ॾेयूं वेठा आहिनि असांखे मोत मारे धमकियूं ॾेई था वञनि। 2-3 चकर हमिलो कयो अथनि, असांजे बचनि में हथ था विझनि। नूर मोहम्मद इल्ताफ़ ख़ान इल्ताफ़ जा भाउ असांसे ॾाढी कई आहे, असां सूबेदार थाणे ते कई आहे, सॻियुनि में कई आहे, असां एफसी ऑफिस विया आहियूं, खैरपुर विया आहियूं, पोइ बि हुननि एफसी में विया आहियूं, हुते असांखे दरख़्वास्त ॾिनी आहे, असां सूबेदार थाणे में ॾिनी हुन, असांजी का बि वारदात न थी आहे। सूबेदार पुलिस हिन ते चढ़त नथी करे, छो इल्ताफ़ ख़ान जो ख़ासि माण्हू हुते वेठा आहिनि सूबेदार थाणे में। उहो त ख़बर कान्हे न, असांखे कारी इंतज़ाम थी ॾेयूं हर भर तव्हां त लॾी वञो, छो लॾे वञो, पंहिंजो हक़ आहे, पंहिंजो प्लाट आहे, हुते असां पंहिंजे वालिद साहब खे असांखे मारे कुटे हुते मोकिलियनि। हुते आयो हुनखे दिलि जो ॻाल्हियूं कयूं, ॻाल्हियूं कंदे कंदे दिलि जो दौरो पइजी वियो, असां हार्ट अटैक फौत थी वियो। कल्ह असां खणी आया हुआसीं हिते, पंहिंजो दफ़न करे तॾहिं त उथी असां साईं आया आहियूं, असां पंहिंजे असांखे कोई इंसाफ़ मिले। असां वालिद साहब खे चयूं तुंहिंजे पुटनि खे कोन बचकींदासीं। मोतबर में बाबे असांखे धमकियूं ॾेई असांखे हुते आयो, ॻाल्हि कई, असां वरी छो गले में हार्ट अटैक थी वियो, पंहिंजो दम हुते ॾिनई। असां कल्ह खणाया दफ़न आया, असांजो इंतज़ार, हा नूर मोहम्मद असांखे ॾाढी नाजाइज़ी कई, इल्ताफ़ जे चवण ते इल्ताफ़ कराए थो असांखे, नूर मोहम्मद इल्ताफ़, इंतज़ार, इमदाद ऐं अलाह वसायो ऐं वधन, हिननि माण्हुनि सां नाजाइज़ी घणी कई आहे वाह। हा, असांखे इंसाफ़ ॾियो वञे, असांखे अपील थी वञे, असांखे पंहिंजो सुकून खपे, निढा बचा